मुखे गुलाम नबी जो शेर इहो अहिड़ो वणंदो आहे, मां जेसी ताईं कंहिं बि तकरीर में न पढ़ंदो आहे त मूंखे मज़ो ई न ईंदो। मैं सब तो चवे हशर वेल हुआ सवेरा जराना तनीम मोहम्मद परे का सुजाना। सुभान अल्लाह में हड़ताई तब बुझायो हशर वेल हुआ सवेरा जराना तनीम मोहम्मद परे खा सुजाना। हुंदुस छोट कारे जो झलको हथल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में। मां चवा जिए गुल गुलाबिया अवा मद वारा सभई चो सोहणो गुलल में। जिए गुल गुलाबिया अञा ॾाढे जिए गुल गुलाबिया कदो हर को पहजी रुगी जान पुख्ती पर मोहम्मद जे मन में या उम्मती एड़ो सव सचायो ॾेखारे दुखन में। जिए गुल गुलाबिया जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में। मुझो मुस्तफा पाक पदरो लखल में। जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में। बस अल्लाह ताला इन्ही शान खे ॾेखारण जे लाइ नबियन खे चवंदो शाहिद ॾियो। सुभान अल्लाह। मुझो पैगाम पुॼायो आओ बोला अदा हिनखे थेरे कर आओ मुझा बोला सा मुझो पैगाम पुॼायो से। अल्लाह ताला फरमाईंदो शाहिद ॾियो शाहिद ॾियो। अल्लाह जा नबी समझन था न अकीदे के जानन था पतो अथल। अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कदा मुझा मौला असा सभनी जो शाहिद मोहम्मद मुस्तफा आहे। जोर सा सुभान अल्लाह खुली दिल सा सुभान अल्लाह। असा जो शाहिद रसूलुल्लाह या असा जी शाहिदी दींदो त असा सभनी तो जो पैगाम पहुंचायो आ। माता का पूछा थो त सब नबी अग में गुजरी विया असा जो नबी तो सबन का बाद में आयो। वो पाण ज़ाहिरी तरह उन नबियन के जमाने में हुया भी कोन। वो कीअं महबूब शाहिदी छा अणॾिठी शाहिदी ॾींदो छा न अणॾिठी शाहिदी क़बूल ई कान्हे का। अल्लाह के नबियन जो अकीदो आ आयो त सभिन खां पिछाड़िया पर हकीकत में सभिन खां अव्वला। तार थोड़ी धर में चाड़न जी बस 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 सभई चो सुभान अल्लाह। ॾाढे चो सुभान अल्लाह। नबी छा चवंदा आयो त ज़ाहिर में सभिन खां पिछाड़ी आ पर हकीकत में असां सभिनी खां बि अॻे आहियूं। वो जेको सभिनी खां अॻु में आ वो सभिनी नबियनि जा कम कारियूं तबलीगूं प्रोग्राम पंहिंजे अखियुनि सां मुलाहिज़ो फरमाईंदो रहियो आहे। आदम जो भी शाहिदा, नूह जो भी शाहिदा,
शीस जो भी शाहिदा, सुलेमान नबी जो भी शाहिदा, आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी जो शाहिदा। अल्लाह ताला जल्ल जलालो अमन वालो भी इहे कोन फरमाईंदो त सभिनि खां पिछाड़ी आयो आहे उन जी शाहिदी कीअं क़बूल कया। नबी करीम जे लाइ अल्लाह ताला फरमाए तो जिना बिका अला हाउला शहीदा। ओ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तो हबीब करीम के हिन सभिनि जे मथां शाहिद बणाए मोकिलियो। चो सभिनी खां अव्वल आयो, चो सभिनी खां, पर ज़ाहिर में सभिनि खां जतो हिसाब तो चरियो तो कोन हो। चवे तो तू आदम खां भी आही अव्वल, रब तोखे कयो ख़तमुर रसूल। सुभान अल्लाह। जतो हिसाब तव्हांजे मुल्क जो आहे न, वणे वठो अलाए बीमारी तव्हां वटि बि पहुती आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह। इहा बीमारी काथे काथे ॾखिण जी वई आहे त जेको ई सुठो न हो। मां चवां थो ख़ुदा कंदो तव्हां वटि इहा बीमारी न आई हूंदी। चओ सुभान अल्लाह। तो आदम खां भी आही अव्वल, रब तोखे कयो ख़तमुर रसूल, पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल, पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल। सारे आलम में इंसान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी होरा ॿार बचा, जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा। ठरो था मरो था, छो न ठरंदो सीउ पइजी वियो आहे। कोन सी भला ज़ोर सां सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जाहिदी दीदा, गवाही दीदा। अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ कंदा मुझा मौला आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभिनी नबीअल तुंहिंजो पैगाम पुॼायो। हिकिड़ी हदीस बात तूं पढ़ी जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु तआला अर्ज़ थी करे, मुझी दिल थी चवे इजाजत भी ॾेई वञो, दुआ भी करे वञो, अल्लाह से अहिड़ो सबब बनाए जो मां तव्हां सां गॾु दफ़न थियां। जाते साईं जन हूंदा उते मां हुजां। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था आशा इहे कोन थींदो। मता को इन मां ग़लत माना कढे त नबी पाक पाण खां परे कयुसि न। महबूब करीम कुदरत जे कानून के बुधाए तो त केरु काथे दफन थींदो, केरु काथे थींदो, केरु काथे थींदो। अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा।
इन ज़मीन मां अल्लाह ताला तव्हां खे पैदा कयो आ, वरी इन्ही ज़मीन में तव्हां खे मोटाए आणींदुसि, वरी इन्ही ज़मीन मथां तव्हां खे उथारींदुसि। इन आयत जे तफ़सीर में आलमन लिखियो आ त अल्लाह पाक इंसान जे वजूद खे मिट्टीअ मां पैदा कयो आ। उहा मिट्टी ज़मीन मां जंहिं जाइ तां खई वेंदी आ, उन साॻी जॻह ते उहो माण्हू दफ़न थींदो आ, क़यामत में उतां उथारियो वेंदो। बीबी साहिबा खे फरमायूं त आशा ईअं कोन थींदो, मां तोसां तूं मूंसां तुंहिंजी मुंहिंजी क़बर गॾु नथी थी। किबला छो? पाण फरमाइनि था जंहिं जाइ ते मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाइ थींदी, उन जाइ ते सिर्फ़ 4 क़बरुनि जी जॻह हूंदी, 25 जी जॻह कान हूंदी। हिकिड़ो मोहम्मद हूंदुसि, ॿियो मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ हूंदो, ऐं टियों अमीर उमर हूंदो, चौथो अल्लाह जो नबी ईसा मोहम्मद करीम सां गॾु दफ़न थींदो। ईसा अलैहिस्सलाम असां अहले सुन्नत जे अक़ीदे मुताबिक़ सभई चयो ज़िंदा ॾाढे चयो, ऐं आसमान ते आ पर रफ़अहु अल्लाहु इलैहि। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो आ मां हज़रत ईसा खे पाण दे मथे खणाए वरितो आ, ऐं महबूब जी हदीस आ बुखारी शरीफ में पाण फरमाए था आख़िर ज़माने में ईंदो, लहंदो अची ज़मीन ते, ऐं 40 साल बादशाही कंदो। पर हेॾे ॾिहारियो मता को सुभाणे मुनकर तव्हां खे चवे त ईसा नबी करीम खां बाद में ईंदो, पोइ जॾहिं बाद में आयो त नबी त अचणो ई कोन्हे, कीअं ईंदो? ईंदो ज़रूर पर नबी थी न ईंदो, मुस्तफ़ा जो उम्मती बणिजी ईंदो। नबूवत वारी हैसियत में कोन ईंदो। इन जो दलील ही आ हिकड़ी नमाज मदीने शरीफ में हजरत ईसा अलैहिस्सलाम मुस्तफा जे मुसल्ले ते पढ़ाईंदा, उन खां बाद में बाकी जेतिरियूं भी नमाज़ूं हो रसूलुल्लाह जो बचड़ो हजरत इमाम महदी अलैहिस्सलाम जेको आखिरी ज़माने में अचण वारो आ, उहो ईंदो मुसल्ले ते उहो नमाज पढ़ाईंदो, ईसा हुन जे पोयां नमाज़ूं पढ़ंदो। अब जागो था। हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह शाहजाद कोट वारा जंहिंजो साईं अगारो जिक्र कपे कयो कचहरीअ में, वॾो साहिब फैज़, उन जे मदरसे जो हिकिड़ो शागिर्द हो, उन साईं शाहजाद कोटन के जो उस्ताद मूंखे मोकल ॾे त मां कलंदर जो मेलो घुमी अचां। उस्ताद चरियो थियो मौलवी माण्हू तूं वरी कलंदर जे मेले ते वेंदे क्या मां वेंदुसि? बाबा न सुठी ॻाल्हि न आहे, उते बिदअत थी थिए, किना कम था थियनि, उते धमालूं थियूं थियनि, अलाए छा मोछा औरतूं थियूं अचनि, बेपर्दगी थी थिए, किना कम था थियनि। न मौलवी माण्हू कीअं वेंदे? न सही मां वेंदुसि, महिरबानी मूंखे छॾ। चवे त पढ़ा मदरसे में त मेलो घुमण ॾे, न त मदरसो बि छॾे वेंदुसि, ऐं पढ़ंदोसि ऐं बि कोन मेलो घुमंदुसि। बुज़ुर्ग मजबूर थी पियो कि चङो भला वञ, पर हे ख़त थो ॼाए, सो मुंहिंजो ख़त खणी वञ। से कंहिंखे ॼाण फलाणी जगह ते हेड़े आरे पारे हिकिड़ो शख्स मिलंदी, ख़त मुंहिंजो उन्ही खे वञी ॾे। बुज़ुर्ग ख़त लिखी वेड़े बंदि करे
खोले नड़े तो तू खोल जाना, वो बंद करे खोले नड़े तो खोल जाना, बंद करे खणियो उन्हीं जगह ते जो वने तो सफेद पोशाक सा सोहनी सूरत सा शख्स बीठो आ। इनके ॾिसी चई बाबा मौलाना मोहम्मद सिद्दीक वारो खत का मूंखे ॾे। उन्हीं शागिर्द जे मुंह ते खत खोलियई, खत खोले कलम को साण थोड़ी कलम सा उन्हीं खत ते हेठा कुछ लिखी लिखी वरी बंद करे के बाबा हाणे इनके खोल जान वरी साईं मोहम्मद सिद्दीक के मुझो खत दे जा। शागिर्द मेला शेला घुमी चंगर बकर हणी मोटी जमल साईं वट पहुता। साईं मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह शहजाद कोटी फरमाइन ताबा खत कुछ से जवाब खड़ी आयो आया। बुजुर्ग मिलियो ऐं खत पढ़िया। ये बुजुर्ग खत जो पढ़ियो तो बुजुर्ग खिली ॾे। सभई जो सुभान अल्लाह। तवज्जो कर त ॿुधाया बुजुर्ग खिली ॾिनो। जब बुजुर्ग खिलियो तो मन शागिर्द पुछियो तो उस्ताद छा तो लिखियो हो? जवाब में छाहे कि मां साईं खे लिखियो हो तो तू हेडो वली हुआ, हेडो दरवेश हुआ, वो हे बिदअत नथो रोकी, हे माण्हू मेलन वारा किना कम था कन, इनके छो नथो रोकी? त बुजुर्ग जवाब में लिखियो आ तोखां शागिर्द नथो रोकजे, हीअ ख़ल्क़ मां किथां रोकिया। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत इमाम महदी नमाज पढ़ाई दो ईसा अलैहिस्सलाम उन जे पोया मदीने शरीफ में नमाज पढ़ाई दो रहंदो। हजरत ईसा जे कदे नबी थी अचे हा त नबी कहे ॿिए जे पोया नमाज को न पढ़ंदो आ। हजरत ईसा उम्मती थी ईंदो तॾहिं इमाम महदी जे पोया नमाज पढ़ंदो। मुझो मौजू अञा हले थो पर हाणे इमाम महदी जी ॻाल्हि आई आहे त कुझु तव्हांखे हिकिड़ो मसइलो ॿुधाए छॾियां। ॿुधंदव अलाए कोन? चङो भला कन खोले वेही ॿुधो। इमाम महदी सभई तव्हां सभई गॾिजी चओ त इमाम महदी ईंदो। ॾाढे ॾाढे असां में ऐं हुन पार्टीअ में फर्क़ु आहे। हू वरी छा चवंदा आहिनि? आयो आ तकड़ न कर बरोच की न कोर की। बरोच किथे तकड़ा छते कोरी वारी तकड़। असां था चऊं त इमाम महदी ईंदो। चओ इमाम महदी ॾाढे चओ। हू चवनि था त आयो वा पर सालन खां वठी करे गार में लिको वेठो आ। छो लिको आ? दुश्मनन जे भव खां त मतां दुश्मन मूंखे मारे न वञनि। अकेलो कोन वेठो आ। उहो कुरान जेको अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु नबी पाक पाण सहाबन ऐं अलीअ खे पढ़ायो हो। मौला अली शेर खुदा उहो कुरान गॾु कयो हो। उन कुरान खे अलीउल मुर्तज़ा असहाबन जे आॾो पेश कयो। असहाबन चयो त तो वारो कुरान असां कोन वठंदासीं। पो अलीउल मुर्तज़ा चयो इहो क़यामत ताईं कुरान न ॾिसंदो। अलीउल मुर्तज़ा उहो कुरान लिकाए छॾियो। आख़िरी ताईं
मते इमाम हसन खे ॾिनई, इमाम हसन आखिरी ताईं मते हुसैन खे ॾिनो। हुसैन उहो क़ुरान लिकाए इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिनो। इमाम ज़ैनुल आबिदीन उहो क़ुरान हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर खे लिकाए ॾिनो। इमाम मोहम्मद बाक़िर उहो क़ुरान इमाम जाफ़र सादिक़ खे लिकाए ॾिनो। तां कयो हलंदो हलंदो हज़रत इमाम हसन अस्करी वटि क़ुरान आयो, 11हें इमाम वटि आयो। उन 11हें इमाम उहो क़ुरान पंहिंजे पुट हज़रत इमाम महदीअ खे लिकाए ॾिनो त संभाल जा कंहिंखे ॾेखार जान। उन्ही क़ुरान सूधो गार में सामरा जो इलाइक़ो आहे, मनसूर फिल गार उन गार जो नालो आहे। उन्ही में इमाम महदी क़ुरान सूधो लिखो वेठो आहे। ईंदो तॾहिं जॾहिं 313 पक्का शिया इमाम जा मुरीद पैदा थींदा, पोइ क़ुरान खणी ॿाहिरि ईंदो। सुभान अल्लाह। मां हीअ जेका ॻाल्हि करे वियुसि न, ख़बर न आहे डेरो आहियां सुभाणे ताईं या न, का ख़बर न आहे, पर जेसी ताईं ख़ुदा मूंखे हयाती ॾिनी मां इन ॻाल्हि जे ॾेखारण जो ज़िम्मेदार आहियां। ऐं किताब बि हुननि जो हूंदो, असांजो न। हुन पार्टी जो किताब हूंदो, असांजो न आहे। इहा ॻाल्हि उन्हनि लिखी आहे। हाणे तव्हां मां मुंहिंजा दोस्त मद वारनि खां पुछां थो, अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधाए त हक़ जो इमाम लिखंदो आहे या मैदान में लहंदो आहे? ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं इहो बि तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां थो, हज़रत इमाम महदी असां अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे मुताबिक़ इमाम हसन जी औलाद मां ईंदो, पर हू चवनि था त न इमाम हुसैन जे औलाद मां आयो आहे, पर लिखो वेठो आहे। मां चवान थो जेकॾहिं हुसैन जी औलाद जो आयो त पोइ भिटाई साहब तो चवे त सूरह गजा सूरह खड़ खिलो लॻन में हणन धड़ धड़न ते हाकारी हणन में किरन कंध नचन रणुक जो राणो थियो। जोर सां चओ सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर, जेके ॻाल्हि वणे सो सुभान अल्लाह, ॿीहर चओ सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर, मारे मुसेर सां ढूंढ कया ढेर, अता दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। जोर सां चओ हुसैन बहादुरा, ॾाढे चओ हुसैन, ॾाढे चओ हुसैन। जोर सां चओ हुसैन ज़िंदाबाद हुसैन, जोर सां चओ हुसैन। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज जे हुसैन जिंदा ऐं जिंदाबाद ऐं शेरा, त शेर जी औलाद गिदड़ कान थींदी आहे। बाजरीअ मां बाजरी ॼमंदी, जोवर मां जोवर ॼमंदी, मुंगन मां मुंग ॼमंदा। मुंहिंजा दोस्त कमद मां कमद ॼमंदो, कणक मां जव ॼमंदा। छा चयो लीमा फ़कीर? कणक मां जव न, छा कणक मां? ॾाढे चओ न, अली भी बहादुर, हसन भी बहादुर, हुसैन भी बहादुर, ज़ैनुल आबिदीन भी बहादुर। जो सुभान अल्लाह।
इमाम मोहम्मद बाक़िर भी बहादुर, इमाम जाफर सादिक भी बहादुर, इमाम हसन अस्करी ते हलियो वञ ये भी बहादुर त ज़रूर उन्हनि जे विच मां जेको पैदा थींदो सो बि बहादुर हूंदो न। ओ वरी लिक खां दुश्मन खां लिकी वञी गार में वेही रहियो आहे, ज़ुल्म तय हो कई जो पाण त सिर बचाई पर मुस्लमाननि खे क़ुरान खां महरूम करे छॾे। क़ुरान सूदो हलियो हुयो, पाण त लिको वेठो आहे पर क़ुरान बि लिकायूं वेठो आहे। ऐं हिननि जा ज़ाकिर बाकिर छा चवंदा आहिनि, अज्जलल्लाहु फर्जहु, अज्जलल्लाहु फर्जहु, अज्जलल्लाहु फर्जहु, माना अल्लाह जल्दी कढेस। अल्लाह जल्दी कढेस, खुदा अंदरो गार मां कढेस। अड़े जंजा इमाम गारन में तंजो अकीदो कच्चो आ, जंजा इमाम बहादुर मैदानन में तंजो अकीदो सचो आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मदीने वारे साईं ये भी फरमायो आ तो मुझो बचड़ो इमाम महदी जॾहिं ईंदो दुनिया जे तख़्ते ते तो हुन जो नालो मुझे नाले जहिड़ो हूंदो, उनजे अब्बे जो नालो मुझे अब्बे जे नाले जहिड़ो हूंदो, उनजे अम्मा जो नालो मुझे अम्बर जे नाले जहिड़ो हूंदो। माण्हू चवण लॻा क़िबला तूं पाण हूंदे छा? पाण फरमाइनि था मां न हूंदुसि मुंहिंजो बचड़ो हूंदो। पाण फरमाइनि था जी दुनिया ज़ुल्म सां भरियल आहे, दुनिया में कारो जहान लॻो पियो आहे, ज़ुल्म सां भरी पई आहे। इहे मुंहिंजो बचड़ो बादी जमल ईंदो, इन ज़ुल्म वारी दुनिया खे अदल सां भरींदो। जे उमर फारूक जे दौर में बघड़ ऐं बकरी गॾु चरंदा हुआ, चवे तो इमाम महदी जे ज़माने में भी बकरी ऐं शींहं गॾु चरंदा। थोड़ो थोड़ो ॾींहुं त मूंखे ॻाल्हाइणो आहे। कन दे तूं सुणो शान हज़रत उमर, बकरी को चरवाया रले नहर। बकरी को चरवाया रले नहर, नहर माना बगड़, बकरी के चारे बगड़ सा गड। कन्नो दे तू सुनो शान हज़रत उमर, बकरी को चरवाया रले नहर। अञा ताई कबर विच पे कंबदे कबर, सुभान अल्लाह। अञा ताई कबर विच पे कंबदे कबर, अदल देख नौ शेर हैरान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है। अरब ते अजम दा ओ सुल्तान है, अरब ते अजम दा ओ सुल्तान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है। ये अदालत में अमीर उमर पंहिंजो नालो रोशन कयो, इमाम महदी बि पंहिंजो अदालत में नालो रोशन कंदो। थोड़ो ॾाढे सुभाणे राजा तो मसइलो ॿुधाया आहे। हेॾे आयो असांजो इहो अक़ीदो आहे जेको ॿुधी हाणे हुन पार्टी जो इमाम महदी अचण सां छा कंदो? इमाम महदी जॾहिं गार मां निकिरंदो 313 पंहिंजा शिया गॾु करे मैदान में ईंदो, पोइ अचण सां सुन्नियुनि जा छा रोज़ा
खसीदो, निमाजू खसीदो, हज खसीदो, ज़कातू खसीदो, तहज्जुद खसीदो, इशराक खसीदो, जेके भी नेकी जा कम सुन्नत जा उहे खसे इमाम महदी शियन खे ॾींदो। शियन जूं ज़िनाऊं, शियन जूं चोरियूं, शियन जूं गिलाऊं, शियन जूं बेनमाज़ायूं, जेके भी दुनिया जा बुरा कम शियन वारा आहिनि उहे वरी शियन खां खसे सुन्नत जे गिचीअ में विझंदो, अब्दुल क़ाइम कंदो। इन इलेक्शन में वोट ॾिना हूंदव, तव्हांजी मर्ज़ी जंहिंखे वणे तंहिंखे। मां जेकॾहिं हिते बीहां हा तव्हांखे पंहिंजो शेड्यूल ॿुधायां हा, बाबा तव्हां सभु मूंखे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं इलाइक़ूं आयो, चांडिया, भुट्टा, ईसबाणी, सांगी, उन्नड़, सियाल, कोरी, शरद कोन्हनि, छुटा पिया हो, सूमरा। हाणे मां जेकॾहिं हिते बीहां न तव्हां खे तव्हां मूंखे वोट ॾिजो, वेली महिरबानी करे मूंखे कामयाब कयो। छा कंदे मुफ्ती साहब, तोखे जो कामयाब कयो त छा कंदे? कि इंसाफ़ कंदुसि। इंसाफ़ कहिड़ो इंसाफ़ कंदे? इन सभिनी ज़ातनि जूं बन्ननि जा खाता फेराए पंहिंजे नाले करे छॾींदुसि। बोली बदर मूंखे वोट ॾींदा, तूं बि कोन ॾींदे, रुगो मूंखे मेंबर ठाहियो, मेंबर ठहंदो वेंदुसि। छा कंदुसि? पहिरियों कमु सभिनी जूं बन्नियूं खाता फेराए सभु पंहिंजे नाले। या अदालत या ज़ुल्म ॾाढे कटाई मुजाबा। वाह इमाम महदी तो ता कुर्बान वञा, मुझो मोहम्मद मुस्तफा त फरमाए मुझो बचड़ो दुनिया के ज़ुल्म खां पाक कंदो ऐं अदल सां जहान भरींदो। पर हीअ पार्टी चवे थी त इमाम महदी पहिरों कम इहो कंदो जो सुन्नत जो इबादतूं खसे शियन खे ॾींदो ऐं शियन जूं बदअमलियूं किना कम खसे सुन्नत जे गिची में विझंदो। और इहो त ज़ालिम जो कम आहे, आदिल जो कम न आहे। अवां सभु हथ मथे खणी चओ त अहिड़ो महदी असांखे न खपे। ॾाढे तो हथ सभई मथे खणो त मां ॾिसां, न खपे चओ असांखे न खपे, असांखे उहो महदी खपे जंहिंजी तारीफ़ रसूलुल्लाह फरमाई आहे। जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो आहे त जीअं दुनिया ज़ुल्म सां भरियल हूंदी ईअं अदल सां अची इमाम महदी दुनिया खे भरींदो। ऐं ॿी वरी ॻाल्हि कहिड़ी था कनि, ॿियो कमु इमाम महदी अचण सां इहो कंदो जो रसूलुल्लाह जे रोज़े ते अची चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूलल्लाह। पोइ नबी सही रोज़े मां निकिरी ईंदो ऐं सभ खां पहिरियां इमाम महदीअ जे हथ ते बैयत रसूलुल्लाह कंदो।